नाज़रीन, शेहदादपुर वेझो 4 ॾींहं अॻु हादसे में ज़ख़्मी थियल मेरहां टीवी लुंडो जे रिपोर्टर सिकंदर लतीफ़ी जो वॾो भाउ फौत थी वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अली नवाज़ सरीवाल। जी अली नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शेहदादपुर वेझो शापर चाकर रोड ॻोठ बालू फ़कीर बंबरो वटि नामालूम गाड़ी टकर हणी ॿिनि ॼणनि मोटरसाइकिल सवारनि खे ज़ख़्मी करे छॾियो, जिन मां हिकु ज़ख़्मी मक़सूद रिंद जो रहवासी मेरहां टीवी लुंडो जे रिपोर्टर सिकंदर अली लुत्फ़ी जो भाउ फौजी मोहम्मद अशरफ रिंद ज़ख़्मनि जी सट बर्दाश्त न कंदे हैदराबाद जे अस्पताल में फौत थी वियो आहे। वाज़ेह आहे त 4 ॾींहं अॻु ॻोठ बालू फ़कीर बंबरो वटि नामालूम गाड़ी मोटरसाइकिल सवारनि खे धक हणी ज़ख़्मी कयो हो, जिन खे इलाइक़े वासियुनि सेम्स अस्पताल शेहदादपुर आंदो, जिन खे तबी इमदाद ॾेई हैदराबाद रेफर कयो वियो हो, जिन मां हिकु ज़ख़्मी फौजी अशरफ रिंद ज़ख़्मनि जी सट बर्दाश्त न कंदे हैदराबाद जे अस्पताल में फौत थी वियो आहे। अहिड़ो इतला घर पहुचण ते घर में कहराम मची वियो आहे। जी अली नवाज़, महिरबानी अवां जी।